बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं मॉडर्न वर्ब में वुड जो यूज़ पढ़ंदासीं त वुड किथे इस्तेमालु थींदो आहे, वुड जो सही इस्तेमालु कहिड़ियुनि जॻहियुनि ते थींदो आहे ऐं वुड असां कीअं इस्तेमालु करे सघूं था। सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त वुड आहे छा। वुड असीं चवंदा आहियूं पास्ट टेंस ऑफ विल, यानी कि विल जो पास्ट टेंस असीं वुड चवंदा आहियूं। ऐं ईअं खणी चवां त विल जो जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं फ्यूचर टेंस में, जेकॾहिं विल वारी ॻाल्हि असीं पास्ट में करियूं त असांखे वुड जो इस्तेमालु करणो पवंदो आहे। त इन्हनि जॻहियुनि ते असीं वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद करां थो तव्हांखे वुड जे मुतलिक़ थोरी घणी इंफॉर्मेशन मिली चुकी हूंदी। जेकॾहिं मूंखे हीअ वीडियो पसंदि अचे पई त हिन वीडियो खे लाइक करियो। हाणे असांखे इहो मालूम करिणो आहे त वुड असां किन जॻहियुनि ते इस्तेमालु कंदा आहियूं। वुड जो इस्तेमालु असीं पोलाइट रिक्वेस्ट लाइ कंदा आहियूं या ऑफर लाइ कंदा आहियूं। पोलाइट रिक्वेस्ट या ऑफर ॻाल्हि साॻी आहे। पास्ट हैबिट लाइ कंदा आहियूं, अनरियल सिचुएशन में कंदा आहियूं ऐं इनडायरेक्ट स्पीच में असीं वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। पोलाइट रिक्वेस्ट जो असीं पहिरीं बि यूज़िस पढ़िया आहियूं, जीअं कुड में असीं पोलाइट रिक्वेस्ट जी ॻाल्हि कंदा हुआसीं, लेकिन वुड में ऐं कुड में पोलाइट रिक्वेस्ट जो फ़र्क़ु हूंदो आहे। कुड में असीं फ़क़ति पोलाइट रिक्वेस्ट जी ॻाल्हि कंदा हुआसीं, लेकिन ऑफर जी ॻाल्हि कोन हुई। हिते असीं गॾो ऑफर खे बि पढ़ंदा आहियूं। इन्हनि जी वधीक डिटेल असीं एग्ज़ाम्पलनि में पढ़ंदासीं, लेकिन फ़िलहालु हेसि ताईं। पास्ट हैबिट में यानी कि असांजे गुज़िरियल जेके निढेला में असां में का आदत हुई या असां में पहिरीं का आदत हुई जेका असांजी रिपीट एक्शन हो, त इन्हनि जॻहियुनि ते असीं वुड जो इस्तेमालु कंदा हुआसीं। लेकिन जेका आदत हाणे असां में न आहे, यानी कि प्रेज़ेंट में उहा आदत न आहे, पास्ट में असां वटि उहो आदत हुई, त उते बि असीं वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। इन खां पोइ अनरियल सिचुएशन लाइ बि असीं वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। जेका ॻाल्हि सची न हुजे, फ़क़ति ख़्यालु हुजे, सोच हुजे, अहिड़ियुनि जॻहियुनि ते बि असीं वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं इनडायरेक्ट में बि असीं वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। हिननि खे असीं वधीक एग्ज़ाम्पलनि जी मदद सां सम्झंदा आहियूं। असां वटि पहिरियों एग्ज़ाम्पल आहे, वुड यू लाइक अ कप ऑफ टी। तव्हां पसंदि कंदव चांहि पीअणु। हिते असीं ॾिसो हिकु रिक्वेस्ट पिया करूं, हिते असीं हिकु पोलाइट रिक्वेस्ट पिया करूं त तव्हां चांहि पीअंदव। इन सां गॾो गॾु असीं जी विश बि पुछूं पिया त तव्हां पीअणु पसंदि कंदव या न। त अहिड़ियुनि जॻहियुनि ते असीं पोलाइट रिक्वेस्ट इस्तेमालु कंदा आहियूं, तव्हां चांहि पीअंदव। हिते असीं ऑफर बि ॾियूं पिया त तव्हां चांहि पीअंदव, हिकु ऑफर आहे ऐं गॾो गॾु रिक्वेस्ट आहे त तव्हांखे चांहि पीअंदव या न। पास्ट हैबिट लाइ असीं इस्तेमालु कंदा आहियूं वेन आई वॉज़ लिटिल, जॾहिं आउं नंढो हुअसि। आई वुड प्ले हाइड एंड सीक, ऐं लुका छुपी खेॾंदो हुअसि, ऐं लुकाटी गेम खेॾंदो हुअसि। हिते बि वुड यानी कि पास्ट जी ॻाल्हि करे पियो, विल जी ॻाल्हि करे पियो, त गुज़िरियल टाइम में आउं छा हिकु नंढो हुअसि तॾहिं आउं लुकाटी रांदि खेॾंदो हुअसि। त हिते बि असीं वुड जो इस्तेमालु कयो आहे, छाकाणि त हीअ ॻाल्हि असांजी पास्ट जी आहे, गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि करे पियो, जीअं त वेन आई वॉज़ लिटिल, जॾहिं आउं नंढो हुअसि। त अहिड़ियुनि जॻहियुनि ते असीं वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं सिर्फ़ु हीअ हुजे आई विल प्ले हाइड एंड सीक, त हिन जी माना अलॻि थी आहे, लेकिन हिते वेन आई वॉज़ लिटिल इन ॻाल्हि असांखे इहो ज़ाहिर कयो त हीअ पास्ट जी ॻाल्हि आहे, तंहिं लाइ असीं हिते वुड जो इस्तेमालु कयो आहे। जेकॾहिं हीअ अधु सेंटेंस न हुजे त हिते असीं विल जो इस्तेमालु करियूं आहे। अनरियल सिचुएशन लाइ असीं हिकु सेंटेंस ठाहियो आहे, वी वुड गो टू जापान बट वी आर टू बिज़ी। असीं जापान वञूं हा, पर असीं तमामु घणा मसरूफ़ हुआसीं, तमामु घणा बिज़ी हुआसीं। हिते ॻाल्हि पियो करे त हिते ख़्याल जी ॻाल्हि करे पियो, हिते सोच जी ॻाल्हि करे पियो त असीं जापान वञूं हा। हिते फ़क़ति यानी कि थिंकिंग जी ॻाल्हि आहे, अनरियल सिचुएशन आहे, त इहो थियो कोन, फ़क़ति ई सोचियो हो त असां जापान वञूं हा, पर असीं छा आहे बिज़ी हुआसीं। यानी कि अहिड़ी ॻाल्हि कई आहे जेका अनरियल आहे, सची न आहे, सोच आहे, ख़्याल जी ॻाल्हि आहे, त बि असीं हिते वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। इनडायरेक्ट स्पीच में जीअं शी सेड दैट ही वुड ब्रिंग मी अ स्मार्टफोन, हिन चयो त ही मुंहिंजे लाइ स्मार्टफोन आणींदो।
हिते बि ॾिसो इनडायरेक्ट जी ॻाल्हि आहे, यानी कि हिन पहिरीं हिक खे चयो लेकिन हू हाणे ॿिए इंसान खे ॿुधाए पियो, उन्ही जी ॻाल्हि करे पियो, त हुन ईअं चयो हो त हू मुंहिंजे लाइ स्मार्टफोन आणींदो। त इनडायरेक्ट में बि असीं वुड जी ॻाल्हि कईसीं, वुड जो इस्तेमालु कयोसीं। जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई आहे या अव्हांखे सम्झ आई आहे त असांखे कमेंट करे ॿुधायो, ऐं इन्हनि जे मुतलिक़ मां हिकु हिकु सेंटेंस ठाहे पिणु असांखे सेंड करियो, ताकी असांखे इहो यकीन थिए त असांजे सम्झाइण मां तव्हांखे सम्झ अचे पियो। इंशाअल्लाह असां नेक्स्ट क्लास में मिलंदासूं, तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरत वारा जियन इहा सिंध जी रीता सिक भरी प्रीत